सकाफ़त इहा है त न्याणी पंहिंजे मथे तां रओ लाहे ऐं मथे उखाड़ी रोड ते डांस करे और बेगैरत तोखे कई समझायो त सिंध जी सकाफ़त इहा है त छोकरी पंहिंजे मथे ते पटको ॿधे तोखे कई समझायो त सिंध जी सकाफ़त इहा है त न्याणी पंहिंजे मथे ते टोपी पाए न अल्लाह जो अज़ाब आहे उन क़ौम जे मथां मुझे महबूब नबी फरमायो पाण फरमायो त अल्लाह जे अज़ाब जो इंतज़ार कयो जॾहिं मर्द औरतुनि वारो लिबास पाइनि ऐं औरतूं मर्दनि वारो लिबास पाइनि। पटको कंहिंखे थो ठहे कसम खणी ॿुधायो अल्लाह जो कसम खणी ॿुधायो कंहिंखे थो ठहे पटको सिंधी टोपी कंहिंखे थी ठहे न्याणी जे मथे ते सिंधी टोपी ठहे थी न्याणी जे मथे ते पटको ठहे थो ऐं इनखे असां सिंधी तहज़ीब चऊं इनखे असां सिंधी सकाफ़त चऊं ऐं तव्हां नेट ते जेका कराचीअ जी वीडियो पई आहे उनमें तव्हां ॾिसो छा हालत आहे सिंध जूं न्याणियूं आहिनि इन्हनि न्याणियुनि ते असां फ़ख़्रु कयूं जिन के तव्हां मथे उखाड़ो रोड ते नचायो था जिन जे मथे ते पुठियां ॿधी रोड ते नचायो था जिन जे मथे ते तव्हां टोपियूं पाराए नचायो था टोपी मथे ते पटको मथे ते या मथे उघाड़ी वरी अजरक कुल्हे ते कहिड़ी तहज़ीब आहे सिंध जी तहज़ीब नाहे सिंध जो माण्हू गैरतमंद आहे सिंध जो माण्हू पंहिंजे न्याणीअ जे मथे ते रओ ठहंदो आहे सिंध जो माण्हू परचवंदो आहे त मुंहिंजी न्याणीअ जो मथो ठकियल हुजे मुंहिंजे न्याणीअ जे मथे ते रओ हुजे मर्द जे मथे ते पटको ठहंदो आहे मर्द जे मथे ते टोपी ठहंदी आहे औरत जे मथे ते रओ ठहंदो आहे औरत जे मथे ते बुरको ठहंदो आहे जेके हदूं ख़ुदा जे रसूल मुक़ररु कयूं जेके क़ौमुनि जे तहज़ीबुनि मुक़ररु कयूं उन्हनि जी पाबंदी करणु इहा क़ौम जी सकाफ़त हूंदी आहे न्याणियुनि खे रोड ते नचाइणी आहे सिंध जी सकाफ़त कोन्हे का सिंध जी सकाफ़त इहा न आहे असीं सिंधी गैरतमंद आहियूं अल्लाह असांखे गैरतूं ॾिनियूं आहिनि असांखे ख़बर आहे त असांजी न्याणी कहिड़े मामले में ठहंदी असांजे न्याणी जी इज़त किथे आहे असां ॼाणूं था पिया असांजे मर्द जी इज़त किथे आहे असां ॼाणूं था पिया टीवी चैनलनि जे ज़रिए असांखे न सम्झायो त असांजी इज़त छा में आहे असांजी ज़िल्लत छा में आहे अल्लाह उन जे रसूल जेके असांजे लाइ हदूं मुक़ररु कयूं आहिनि ख़ुदा जे रसूल जे हुकुम मञण में इज़त आहे ऐं असांजे गैरतमंद सिंध जी जेका तहज़ीब आहे जंहिंखे असांखे फ़ख़्रु आहे ही सिंधी टोपी दुनिया जी का बि अहिड़ी टोपी किथे बि कोन्हे का जंहिंमें ईअं मेहराब ठहियल हुजे सुभान अल्लाह काई बि टोपी दुनिया में अहिड़ी कोन्हे जंहिं ते मेहराब हुजे ही सिंध जी सकाफ़त आहे सिंध जी टोपी आहे जंहिं ते मेहराब ठहियल आहे त पेशानी खुलियल हुजे सजदे करण वारे खे सजदे में सहूलियत सजदे में सहूलियत थे ही टोपी ठही इन करे हुई त निमाज़ ते पायो पेशानी खुलियल हुजे त सजदे में अव्हां जे लाइ का रुकावट न थी निमाज़नि जी टोपी आहे अल्लाह जे महबूब जे उम्मत जे गैरतमंद मर्दनि जी टोपी आहे मुंहिंजा अदा मुंहिंजा भाउ हज़रत सैयद